अहम ख़बर आख़िरी धारो त गवर्नर सिंध इमरान इस्माइल परवीन रिंद वारे मामले जो नोटिस वठी छॾियो आहे। गवर्नर हाउस तर्जमान पारां जारी कयल बयान मूजिब गवर्नर सिंध परवीन रिंद मामले जी तफ़सीली रिपोर्ट पिणु घुरी वरिती आहे। गवर्नर सिंध पारां IG सिंध खे परवीन जी हिफ़ाज़त लाइ फुल प्रूफ सिक्योरिटी फराहम करण की हिदायत करे छॾी आहे। अवां खे आगाह कयूं पिया। अहम ख़बर बाबत गवर्नर सिंध इमरान इस्माइल परवीन रिंद वारे मामले जो नोटिस वरितो आहे। गवर्नर हाउस तर्जमान पारां जारी कयल बयान मूजिब गवर्नर सिंध परवीन रिंद मामले की तफ़सीली रिपोर्ट पिणु घुरी वरिती आहे। जॾहिं त गवर्नर सिंध पारां IG सिंध खे परवीन रिंद जी हिफ़ाज़त लाइ फुल प्रूफ सिक्योरिटी फराहम करण की हिदायत पिणु कई वई आहे। आगाह करे रहे हूं अवां खे अहम ख़बर बाबत गवर्नर सिंध इमरान इस्माइल परवीन रिंद वारे मामले जो नोटिस वरितो आहे। गवर्नर हाउस तर्जमान पारां जारी कयल बयान मूजिब गवर्नर सिंध परवीन रिंद मामले की तफ़सीली रिपोर्ट तलब करे वरिती आहे। गवर्नर सिंध पारां IG सिंध खे परवीन रिंद की हिफ़ाज़त लाइ फुल प्रूफ सिक्योरिटी फराहम करण की हिदायत करे छॾी आहे। अहम ख़बर अवां खे ॾियूं पिया। गवर्नर सिंध इमरान इस्माइल परवीन रिंद वारे मामले जो नोटिस वठी छॾियो आहे। इन हवाले से कराची खां धरती TV न्यूज़ जो रिपोर्टर शब्बीर लाशारी लाइन ते मौजूद है। जी शब्बीर, गवर्नर सिंध नोटिस वरितो आहे परवीन वारे मामले ते कहिड़ा तफ़सील इन हवाले से? जी बिल्कुल, गवर्नर सिंध इमरान इस्माइल परवीन रिंद वारे मामले जो नोटिस वठी छॾियो आहे। इन हवाले से गवर्नर सिंध नोटिस वठंदे चयो आहे त परवीन रिंद जी ज़िंदगी खे ख़तरो आहे, उन करे उन जी हिफ़ाज़त लाइ उनखे फुल प्रूफ सिक्योरिटी फराहम कई वञे। उन सां गॾोगॾु गवर्नर सिंध जेको आहे परवीन रिंद वारे मामले जी मुकमल तौर ते तफ़सीली रिपोर्ट जेका आहे उहा पिणु तलब करे वरिती आहे। हिकु दफ़ो ॿीहर असां पंहिंजे नाज़रीन खे ॿुधायूं पिया गवर्नर सिंध नवाबशाह में परवीन रिंद वारो जेको मामलो थियो आहे उन मामले जो सख़्त नोटिस वरितो आहे। गवर्नर सिंध इमरान इस्माइल परवीन रिंद वारे मामले जो नोटिस वठंदे हिदायत कई आहे। परवीन रिंद जी ज़िंदगी के ख़तरो आहे, उन करे उनखे फुल प्रूफ सिक्योरिटी जेका आहे उहा मुहैया कई वञे। ठीक है शब्बीर, वॾी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।